खबर है नाज़रीन दौलतपुर सफ़न में तव्हां सां शेयर कयूं पिया। दौलतपुर सफ़न में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाज कयो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा जुणेजो जी रिपोर्ट मुताबिक़ कुछ ॾींहं अॻु दौलतपुर सफ़न भरिसां नामालूम हथियारबंदनि पारां ॻाहींड लिंक रोड ते हथियारनि जे ज़ोर ते ॿिनि दुकानदारनि मक़ामी सहाफ़ी हिकनवाज़ ॾाहिरी ऐं साहब ख़ान गैंचो समेत 5 ॼणनि खे यरगमाल बणाए तशदुद करे 60,000 रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया हुआ। अहिड़ी वारदात जे दौलतपुर सफ़न थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई वई, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन महिल ताईं पुलिस का बि कार्रवाई न करे सघी आहे, जंहिं ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी दौलतपुर सफ़न पारां कटपर पेट्रोल पंप खां सवें माण्हुनि जी रैली कढी दौलतपुर थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। SHO ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई वई आहे। रैलीअ में सियासी समाजी क़ौमप्रस्त अॻवाननि समेत शहरी कारोबारी धुरियुनि भरपूर नमूने शिरकत कई। उन मौक़े ते रैली जे अॻवाननि रोशन सुमरो, अब्दुल करीम अबड़ो ऐं हाजी मुमताज़ भुट्टो, नियाज़ हुसैन उनड़, लाला मूसा उनड़ ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, लेकिन दौलतपुर पुलिस अञा को बि ॿूटो न ॿारियो आहे। उन मां असांखे शक पवे थो त पुलिस फुरुनि सां ॿिट ॿिड़ियल आहे। होॾां 2 कलाकनि जे धरने खां पोइ DSP दौलतपुर सैयद सिकंदर अली शाह मुज़ाहिरीन वटि पहुतो ऐं 1 हफ़्ते अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सामान वापसि कराइण ऐं अमन अमान क़ाइमु करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद मुज़ाहिरो ख़तमु कयो वियो।